जो केड़ो कैरेक्टर है माशाल्लाह इन सोप सीरियल दुलाप में इनमें मुझो इरफान जो मीजो अच्छा मीजो कैरेक्टर है माशाल्लाह सोप सीरियल स्टार्ट थी है। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जेका ही तव्हां सीन ॾिठा दुलाब ड्रामे जा, यकीनन इहा तव्हां वीडियो फुल भी वॉच कई हूंदी, लेकिन अॼु तव्हां सां कुछ काफ़ी सारियूं ॻाल्हियूं दुलाब जूं शेयर कंदासीं ऐं इन में इहो ॿुधाईंदासीं त दुलाब ड्रामे जी जेका ही वीडियो तव्हां ॾिठी ऐं अॻु में तव्हां छा नोट कयो ऐं तव्हांखे असां छा नोट करे ॿुधाईंदासीं। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लगातार दुलाब जी सभ खां पहिरियां अपडेट आऊं ॾेई रहियो आहियां ऐं माण्हू यकीन न पिया करनि। हाणे शूटिंग तव्हां ॾिसो धमाके सां हली रही आहे ऐं ज़बरदस्त हली रही आहे मीरपुर माथेलियो में। तव्हां इहे वीडियो ॾिठी हूंदी, लेकिन सीन भी ॾिठा। दोस्तों, इन में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काफ़ी अदाकार तव्हां ॾिसी चुका हो, लेकिन इन में हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे फरज़ंद मलिक खजू कई, यानी फरज़ंद मलिक खजू इहा ॻाल्हि कई त जेके सोशल मीडिया ते असां तनक़ीद थिए थी, जेको हथियारनि खे प्रमोट कयूं था असां, हिन चकर जेको आहे कुझु अलॻि कंदासीं, नओं कंदासीं ड्रामे में, ऐं उहा तनक़ीद असां वटि पहुचे थी पई। मां तव्हांखे तॾहिं चवंदो आहियां दोस्तो त तव्हां कमेंट कंदा कयो, ऐं जेका मां इन्हनि ते तनक़ीद कंदो आहियां, जेका इन्हनि जी ग़लती हूंदी आहे पंहिंजे यूट्यूब चैनल ते, त उहा तव्हां ॾिसो असरु पियो आहे इन्हनि जे मथां। काफ़ी माण्हू चवंदा आहिनि यार छा फ़र्क़ु पवंदो आहे दोस्तो, इहे वीडियोज़ ही बि ॾिसंदा आहिनि, हिननि खे बि ख़बर पवंदी आहे त माण्हू असां ते कहिड़ी ग़लती ते जेको आहे तनक़ीद करे रहिया आहिनि। उहा वीडियो साम्हूं तव्हां ॾिठी ऐं तव्हां लाइक कयो।